नाज़रीन, टंडो रहीम ख़ान में भी आशूर के दिहाड़े ते करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। कदीमी मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह टंडो रहीम ख़ान का पीर गाजी शाह ॾांहुं रवंदो है। उन हवाले से ॾिसूं था मोहम्मद हसन जमाली की रिपोर्ट में 10 मुहर्रमुल हराम जे ॾियारे ते शहीद करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं जानसार शहीदनि जी भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। क़दीमी मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह टंडो रहीम ख़ान खां पीर गाजी शाह तरफ़ रवां आहे। उन मौके ते मोमिनन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मरकज़ी मातमी जुलूस जो हर साल जी हिन साल भी मरकज़ी इमाम बारगाह टंडो रहीम ख़ान खां पीर गाजी शाह जे लाइ निकितल आहे। हिन महिल असां शहर खां ॿाहिरि जेको असांजो पॉइंट आहे जिथे मजलिस अज़ा ऐं नुआखानी जो इनकाद कयो वियो आहे। इन खां बाद में जेको आहे सो असांजो मरकज़ी जुलूस पीर गाजी शाह ॾांहुं रवां थींदो, जिथे नमाज़ ज़ोहरनि खां बाद में आज़ादारी ऐं मजलिस अज़ा जो प्रोग्राम पिणु रथियल आहे। मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ही आज़ादारी दुनिया जा जेके भी मज़लूम आहिनि उन्हनि जे लाइ आहे ऐं हर ज़ालिम के ख़िलाफ़ एक जहाद है। ऐं मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ही आज़ादारी जो मौला करीम मदीने खां करबला ते निकिता आहिनि, एक अहिड़े फरीज़े जी अंजाम दही है जेको इन खां अॻु में कंहिं भी अंजाम न ॾिनो। योम आशूर जो जुलूस जो अज खां 1384 साल पहिरियां इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला की ज़मीन में जगह कुर्बानी पेश कई, असां उनके भेटा पेश कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ करबला की ज़मीन ते एक जंग न हुई, बल्कि करबला की ज़मीन ते एक दुनिया तारीख़ जो वॾे में वॾो ज़ुल्म हुयो। अॼु जा जुलूस जेके योम आशूर जेके भी जुलूस आहिनि ऐं ॿुधाईंदा आहियूं त यज़ीद मलाउन केॾो वॾो ज़ुल्म बर्पा कयो हुयो मैदान करबला में। साल जी करीबन गुज़िरियल 30-40 सालन का हर साल जी टंडो रहीम ख़ान के मरकज़ी इमाम बारगाह में जुलूस निकरंदो है, जो 6 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय करे पैदल जुलूस वही गाजी शाह में पहुंचो है। साॻियो जुलूस शाम जो 7 बजे वापस टंडो रहीम ख़ान में अची इख्तिताम पज़ीर थींदो है। अज 10 मुहर्रमुल हराम जो है इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जो कदीमी जुलूस है टंडो रहीम ख़ान का गाजी शाह जो उते आज़ादारी थी शाम ग़रीबा थी। 10 मुहर्रम जो ॾींहुं है इमाम हुसैन अलैहिस्सलाम के गम में पूरी दुनिया वांगे जिथे किते जुलूस निकली रहा है। टंडो रहीम ख़ान में इं जुलूस हितां निकरी पीर गाजी शाह वेंदो। आखिर में मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तन खां थींदे सांझी धारे पीर गाजी शाह खां टंडो रहीम ख़ान में इख्तिताम पज़ीर थींदो। मोहम्मद हसन जमाली, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो रहीम ख़ान, काछो।